नाज़रचंद बागो जे हद ॻोठ इलियास रैमू में वाहमा नौजवान जो लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी तालक अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। लाश जी सुञाणप 52 वरहनि जे अल्ह बचायो पुट मोहम्मद शरीफ रैमू तौर थी आहे। खबर वाकिरियूं पिया नाज़रचंद बागे मां, जिते ॻोठ इलियास रैमू में वाहमा नौजवान जो बोरी में बंद लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी तालक अस्पताल मुंतकिल कयो वियो। लाश जी सुञाणप 52 वरहनि जे अल्ह बचायो पुट मोहम्मद शरीफ रैमू तौर थी आहे। इन बाबत अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर दोस्त मोहम्मद चाडियो सां। जी दोस्त मोहम्मद, इन बाबत अपडेट कजो। जी बिल्कुल, ये तो नवाबो लगे देई थाने जी हद में अला बचायो वल्द मोहम्मद शरीफ 22 सालन जो नौजवान है। उनजो लाश हथायो आहे। जॾहिं त लाश खे वाह में बोरी में बंद करे वाह में उछलायो वियो, जंहिंजी इतलाह जेका उतां जा जेके ॻोठाणा आहिनि उन ॾेई पुलिस खे ॾिनी ऐं ॾेई पुलिस मौके वारी जॻह ते पहुची लाश जेको तालक अस्पताल बागो मुंतकिल कयो, जितां खां लाश पोस्टमार्टम बैदि वापसन हवाले कयो वियो आहे। जॾहिं अञा ताईं इहा ख़बर न पइजी सघी आहे त नौजवान खे कीअं क़तल कयो वियो आहे। जी